क्योंकि जो मौक़ूफ़ है बसरे वाला छा था चो यानी जो माता है असुल मातो जो है उससे उन वक्त नहीं माना थी बुलंदशुदा उन वक्त नहीं माना चाहती थी बुलंदशुदा ठीक है बुलंद से वो दलील करवा उन्हें जो बसरे वाला उन्हें जो पहले दलील ही आहे अच्छा दलील जो का बात का बुधाया तो पे कूफे वाला जो मौको पे रखा तो ये तरह के दलील का वजन समझ में आए कूफे वाला अच्छा होता है जो सुला है विस्व कूफे वाला क्या था मेरे जैसा क्या है विस्व और वक्त मेरी माना थी दागदार शुदा निशान वाला निशानी अलामत ठीक है दागदार शुदा निशान वाला अलामत वाला तेरी माना थी नहीं जरे आसानी बातों से बढ़ता है समझो विस्मन बढ़ता ठीक है हाने बिना सिमुन मां इसम के थे ना विस्मन मां इसम के तेरे का समझो सिमुन मां इसम के थे आई विस्मन मां इसम के हाने सिमुन जो वाव आहे मेरे के हज़फ के जरा लगा सिमुन है ना इन्हें के हज़फ करे खिलाफुल क़ियास मीम के सुकून के सीन का निकल गया ठीक है हिन जे एवज़ में हम जो वसूली हिन जे मुंड में आता शादी जो इस शादी जो इस तमीम तमक्कुल अलामत इसलिए जी कि आखिर पे आंदा आखिर में पड़ी यानी कल में जाके तो शादी जो इस उन ठीक क्लियर वाज़िया आएगा समझ में अच्छा विस्मा वो भी सागे तरीके से आता तो शुरू में हम तो इन्हें क्या हज़फ करता इन्हें क्या हज़फ करे इन्हें जगह पे चकाड़े आपको वसल आड़े आएगा समझ में ये बसरे वाला ने मौक़ूफ़ भी समझ में कहाँ के चाहिए कूफे वाला ने मौक़ूफ़ भी समझ में चाहिए बसरे वाला ने समझो सच्चा है सिमुन उन वक्त माना चाहती थी बुलंद शुदा बुलंद थियण छो कि हे भी पंहिंजे भाइरनि ते यानी हरफ ऐं फ़ेल ते बुलंद हुआ इन करे हिनखे छा चइबो इसम ऐं कूफे वारो वटि जो छा आहे विस्म त लिहाज़ा उन वक्त जी माना छा थींदी दागदार शुदा निशान वारो थियण वारा हे भी पंहिंजे मुसम्मा ते अलामत हूंदो आहे इन करे हिनखे बि क्लियर वाज़िया सम्झ में अची वियो हाणे दलील ॾिसो मथो मौक़ूफ़ कहिड़ो बसरे वाला हेठो मौक़ूफ़ कहिड़ो हाणे बसरे वाला जो दलील इहो आहे त तस्दीर जेका आहे तस्दीर अशिया खे पंहिंजे असुल ॾांहुं मोटाईंदी आहे तस्दीर अशिया खे पंहिंजे असुल ॾांहुं मोटाईंदी आहे लिहाज़ा हिन इस्म जी जेका तस्दीर ईंदी आहे न तस्दीर उहा सुमैयो ईंदी आहे छा ईंदी आहे सुमैयो छा ईंदी आहे सुमैयो पोइ चवनि था हिन जो असुल आहे सुमैयो ठीक छा आहे सुमैयो ऐं इहो असुल छा आहे सुमैयुन इहो असुल छा आहे सुमैयुन सां सुमैयो ऐं इहो असुल छा आहे सुमैयो पोइ वाव खे या करे या में इदगाम में छा थी वियो सुमैयो पोइ चवनि था त हिन जो असुल हिन जी तस्वीर ईंदी आहे सुमैयो यानी सुमैयुन ठीकु आहे त वाव किथे आहे आख़िर में या शुरू में आख़िर में पोइ चवनि था जेकॾहिं इन जी तस्वीर जेकॾहिं इहो इस्म हुजे हा इहो विस्मुन मां हुजे हा इहो छा मां हुजे हा विस्मुन मां हुजे हा त उन जी तस्वीर सुमैयुन या सुमैयुन या सुमैयुन न अचे हा बल्कि इन जी मुसैन न अचे छा अचे मुसैन शुरू में वाव अचे मुसैन अचे पर हे सुमैयुन आहे ठीकु आहे हे सुमैयुन या सुमैयुन आहे त वाव आख़िर में आहे इहो हुन जो दलील आहे ॿियो दलील बसरे वारे जो ही आहे त इस्म जी जमा अस्मा ईंदी आहे
اسم جمع شاہد دیا ملکہ تو بیٹا اسم جمع دیا اسماء شاہد دیا اسماء اصل میں اسماء تو دعا والے قانون سا دعا کے حمدے سا بٹائیں اسماء ٹھیک پہلے ذکر جمع اسم ہو جہاں دبا شروع میں تو انہیں جمع شاہد ہے اوسا شروع میں بات کرتا ہے ٹھیک ہے دلیل سمجھے بچی ہو مسئلے بارے جو کوفے بارے میں چھا دلیل ہے کوفے بارے جو دلیل ہی آئے تا یہ شروع میں واو ہے دیوا شروع میں تمام آخر میں واو کیوں تھا تو واو کے حتا تمام حذف کیوں تھا اور ہنے کے مقابلے میں حمزہ وصلی نقل مکانی کے استعمال لیکن مکان تھا نقل کرنے یہ بے مکان تھا تو نہ بہتر ہو کہتے واو کے حذف کرے ہوئے نئے جگہ تے ہم رسول ٹھیک ہے اچھا وہ ہنے جو شبہ جواب دیں